दादू रिपोर्ट सरवर जलाल सोलगी मूजिब गोठ जोगी खान रुस्तमानी जे रहवासीन मर्द औरतुनि मासूम ॿारनि जा बासर वॾेरे पारां ॻोठ मां लॾो खणाइण ऐं ज़मीन ते कब्ज़े करण ख़िलाफ़ मसमात हनीफ़ा नज़ीरा साबी महमूद खान रुस्तमानी आली शेर रुस्तमानी रजब रुस्तमानी इख्तियार रुस्तमानी ॿिनि जो अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे जोही बाईपास मेन रोड लोड़ो ॾेई धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़ औरतुनि ऐं मर्दनि मीडिया सां ॻाल्हाईंदे इल्ज़ाम हणंदे चयो आहे त असांजे अबनि ॾाॾनि जे ज़ाती ज़री ज़मीन ऐं रिहाइशी क़दीमी ॻोठ आहे। बासर वॾेरो जाम खान जमाली संदन गुंडा गुज़िरियल राति असांखे घरां सड़े हथियारनि जे ज़ोर ते धमकाईंदे चयो त हिकु हफ़्ते अंदरि ज़मीनूं ऐं ॻोठ ख़ाली करे हलिया वञूं न त अव्हांखे ॾुखिया पवंदासीं। हिननि चयो त ज़मीन ॻोठ ऐं घर जे असां वटि कानूनी लिखत आहे पर बासर असांजे सॼे कुटुंब खे हथियारनि जे ज़ोर ते हिरासा करे रहिया आहिनि। असां घरनि ताईं महदूद रहिजी विया आहियूं। बासर वॾेरनि जी धमकियुनि सबबि मासूम ॿार स्कूल बि नथा वञी सघनि। हिननि सेशन जज दादू फर्स्ट सिविल जज जोही IG सिंध ऐं DIG हैदराबाद ॿियनि इख्तियारियुनि खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त ॻोठ मां लॾो खणाईंदड़ ज़मीनुनि ते कब्ज़ो कंदड़ बासर वॾेरे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे इंसाफ़ ॾेई तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। असांजो हक़ ज़मीन ते असांजो हक़ आहे, असांखे हक़ कोन थो मिले। हथियार खणी आया त लॾो असां राति जे पेट में जॻह ख़ाली कयो, असां काॾे वेंदासीं बेवाहो? इहे असां नाजाइज़ न कनि, असांजो रिकॉर्ड ठहियल आहे शेर जे नाले ते रजब जे नाले ते। हथियार खणी आया असांखे लॾो खणो असां रिकॉर्ड आहे, हर शइ जाल आहे। सेशन कोर्ट असांखे ॾिनो आहे, अपील बि असांखे ॾिनो आहे, असांखे इंसाफ़ खपे। अपील कयूं था हाई कोर्ट खे, मुरादी शाह खे अपील था कयूं, असांखे इंसाफ़ खपे। नाजाइज़ था कनि, असां रिकॉर्ड आहे पाक ते सतो फार्म रखियल आहे। साईं उमेर खान जो फ़ैसिलो थियल आहे, उन में विच में नथा बीहनि। असां हुननि फ़ैसिलो करायोसीं बाबा पियो फैस चयो आहे हिननि दुश्मन जो आहे, तॾहिं नथा बीहनि जमाली। इहो महिरबानी करे अपील था कयूं हाई कोर्ट सुप्रीम कोर्ट खे असांखे इंसाफ़ खपे बाबा। लॾो खणो जाम जमाल जो पुटु जो कालू जो पुटु चया त लॾा पटो, असां लॾा पटे काॾे वेंदासीं? असांजो पंहिंजो हर शइ आहे, सभु हर शइ असांजो आहे। हाणे असां लॾो खणी किथे करे वेंदासीं? असांखे कोर्ट इंसाफ़ ॾिए। असां काॾे वेंदासीं? असांजो रिकॉर्ड असांजी ज़मीन राति बंदूक खणी आया आहिनि। लॾो खणो, कालू जा पुट